विशा मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां MDM हाई स्कूल मटियारी में सिंध कम्युनिटी फाउंडेशन जी मेज़बानी हेठि सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिं में डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, डायरेक्टर सोशल वेलफेयर ज़ुबैदा थईम, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर रफ़ीक जमाली, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल सत्तार शेख, सिंध कम्युनिटी फाउंडेशन जे चेयरमैन जावेद सोज़ हालाई समेत औरत मज़दूर यूनियन जे अॻुवाणनि शहनाज शीदी ऐं ज़राअत सां वाॻियल पोरियत औरतुनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख सेमिनार खे महिमान ख़ुसूसी तौरु ख़िताब कंदे चयो त असांजे दीन में पोरियो कंदड़नि खे अलाह जो दोस्त सॾियो वियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पिणु पंहिंजी शाइरी में मज़दूरनि खे ॻायो आहे, उन मां पोरियत जी अहमियत जी ख़बर पवे थी। हुन चयो त मज़दूरनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारणु हर फ़र्द जो कमु आहे। ज़िले इंतिज़ामिया हर सतह ते सहकार कंदे मज़दूर तबिके पंहिंजे ॿारनि खे तालीम सां गॾु जदीद तौर ते तक़ाज़ाउनि मुताबिक़ हुनरी टेक्निकल सिख्या ॾियारे। सिंध हुकूमत जे हुनरमंद सिख्या वारे इदारे स्टेविटा ज़रिए ज़िले मटियारी में पढ़तुला मुफ़्त कोर्सेज़ शुरू कराया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।